नंढो आदम रिपोर्ट ज़ाहिद हुसैन केरियो बयानी पुलिस जी गुटखा फैक्ट्री ते कामयाब कार्रवाई। छापे दौरान 15 किलो कच्ची सोपारी तैयार थियल गुटखा पुड़नि खां अलावा गुटखा पैकिंग वारी मशीन ऐं जनरेटर हथ कयो वियो। नंढो पुलिस फुरत जो रूपोश जवाबदार गिरफ़्तार करे वरितो। नंढो आदम पुलिस चर्च जो विकिरो कंदड़ गुलाम नबी बिड़ोही खे गिरफ़्तार करे वरितो। सांगड़ तफ़सील मूजिब एसएसपी सांगड़ गुलाम नबी केरियो जी हिदायतुनि ते मंशियातुनि ख़िलाफ़ मुहिम कामयाबी सां जारी आहे। उन सिलसिले में एसएचओ विरानी वसीम अलबाब कामयाब कार्रवाई कंदे गुटखा ठाहिण वारी फैक्ट्री ते छापो हणी हिक गुटखा पैकिंग वारी मशीन, जनरेटर, 15 किलो खाम कच्ची सोपारी, तैयार कल गुटके जूं 205 पुड़ियूं ऐं गुटके ठाहिण जो ॿियो सामान हथ कयो वियो। मंशियात फिरोश शौकत महबूब ऐं अली शेर खे गिरफ़्तार करे वरितो। टंडो आदम जे एसएचओ नियाज़ हुसैन कलोड़े चर्च जो विकिरो कंदड़ गुलाम नबी बिड़ोही खे गिरफ़्तार करे 1020 ग्राम चर्च हथ करे वरिती, जॾहिं त 2 मंशियात फिरोशनि राशिद अली बजरो ऐं पप्पू मरी खे गिरफ़्तार करे 40 लीटर शराब हथ करे वरितो। एसएचओ खडड़ो डॉक्टर हुसैन हनीफ नवाज़ खासकेली खे गिरफ़्तार करे 15 लीटर शराब हथ कयो वियो आहे। उन खां अलावा एसएचओ लंडोफर जे केस में रूपोश जवाबदार नज़ीर उर्फ बादशाह खे गिरफ़्तार करे वरितो।